पार्लियामेंट की खास कमेटी में आईनी तरमीम ते डेडलॉक बरकरार। सब कमेटी कायम। JUIB आईनी तरमीम जो मुस्तविदो पेश करे छड़ियो। आईनी अदालत बदरां आईनी बेंच कायम करण जी तजवीज़। अंगारे ते आईनी तरमीम बाबत गडियल मुस्तविदो तैयार कयो वेंदो। पार्लियामानी खास कमेटी जो 17 अक्टूबर ते हिकु दफ़ो ॿीहर इजलास तलब। आईनी अदालत जो चीफ जस्टिस वज़ीर आज़म जी एडवाइस ते सदर मुक़रर करे। वफ़ाक़ी आईनी अदालत जे चीफ जस्टिस जो मुदो 3 सालनि जो हूंदो। उमिरि जी हद 66 सालनि जी हूंदी। वफ़ाक़ी आईनी अदालत चीफ जस्टिस समेत 7 जजनि ते बदल हूंदे। हिकु रिटायर्ड जज नई अदालत जो चीफ जस्टिस नामज़द कंदो। कानून वारो वज़ीर, अटॉर्नी जनरल ऐं पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो शामिल हूंदो। ॿिन्ही ऐवाननि मां हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर जा ॿ मेंबर खयां वेंदा। सूबाई आईनी अदालतूं चीफ जस्टिस सूबाई कानून वारे वज़ीर ऐं बार काउंसिल जे नुमाइंदे ते बदल हूंदियूं। जज जी अहलियत रखंदड़ शख़्स लाइ नाले ते सलाहबाद वज़ीर आज़म मामलो सदर ॾांहुं मोकिलींदो। वफ़ाक़ी आईनी अदालत जे बाक़ी मेंबरनि जी मुक़ररी सदर चीफ जस्टिस जे सलाह मशवरे सां कंदो। हुकूमत आईनी तरमीम जो मुसविदो सियासी पार्टियुनि सां शेयर करे छॾियो। कायदे आज़म सभ खां पहिरियों आईनी अदालत जी तजवीज़ पेश कई। 27 अक्टूबर 1931 में लंडन गोल बेस कॉन्फ्रेंस दौरान कायदे आज़म आईनी अदालत जी तजवीज़ पेश कई। कायदे आज़म हिक ई अदालत के वफ़ाक़ी कानूननि ते वसी अख्तियार ॾियण जी मुखालफ़त कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। शंघाई सहकारी तंज़ीम जो इजलास 15 ऐं 16 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इजलास जी सदारत कंदो। ईरान जो अवल नायब सदर ऐं भारतीय परदेही वज़ीर इजलास में शिरकत कंदा। चीन, रूस, बेलारूस ऐं ॿियनि मुल्कनि जा वज़ीर आज़म इजलास में शिरकत कंदा। परदेही आफ़ीज़ी तर्जुमान ममता ज़हरा बलोच। हुकूमत तहरीक इंसाफ जे मुज़ाहिरे जे सॾ खे मुल्क दुश्मनी करार ॾेई छॾियो। अदलिया खे इस्लामाबाद ते हमलो कंदड़ जो नोटिस वठणु घुर्जे। PTI बानी मुल्की सलामतीअ सां छा करे रहियो आहे। PTI बानी खे जेल में सभु सहूलियतूं अदालत ॾिनियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ खे जेल में पंहिंजे भाउ सां मिलण जी इजाज़त न मिली सघी। ख्वाजा आसिफ SCO इजलास पाकिस्तान जी वॾी सिफ़ारती कामयाबी आहे। 9 मुल्कनि जा सरबराह पाकिस्तान जो दौरो कंदा। PTI बानी तरफ़ां 15 अक्टूबर ते मुज़ाहिरे जे ऐलान ते अफ़सोस आहे। एहसन इक़बाल तहरीक इंसाफ तरफ़ां शंघाई सहकारी तंज़ीम जे इजलास दौरान एहतजाज जो सॾ मुल्क दुश्मनी आहे। मुल्की सलामती के ख़िलाफ़ साज़िशूं कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदियूं। तलाल चौधरी तहरीक इंसाफ दहशतगर्द तंज़ीम आहे। पंहिंजनि माण्हुनि खे कैद कयो वियो आहे। PTI मुल्की तरक्की ख़िलाफ़ जंग जो ऐलान कयो आहे। अज़मा बुखारी। सिंध जे सान्या वंदन तकरारी चोलिस्तान केनाल रिथा के रद्द करे छॾियो। नाले वारे कानूनदान शाहाब ओस्तो तरफ़ां अदालत में चैलेंज करण जो ऐलान। चोलिस्तान केनाल रिथा आईनी कानूनी सियासी लिहाज़ खां सिंध लाइ हानिकार आहे। शाहाब ओस्तो PP खे रिथा ख़िलाफ़ सिंध असेंबलीअ मां ठारा पास करे मुस्लिम लीग नून सां ॻाल्हाइण घुर्जे। नसीर मेमण PP सरकार जे वफ़ाक़ खे ख़त लिखणु न पर सिंध जे जियापे जो मसलो आहे। मज़हर तालपुर चोलिस्तान केनाल समूरो साल रहंदो जेको कालाबाग डैम खां भी वधीक ख़तरनाक हूंदो। प्रोफेसर इनाम भट्टी। सखर मां अगवा थियल औरतुनि ऐं ॿारनि समेत 9 ॼणा खानपुर जे कचे मां बाज़ियाब। पुलिस तरफ़ां मुग़विन खे मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस में 5 पुलिस एहलकार 12 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले। पीर उमर सरहंदी SSP उमरकोट समेत 2 जवाबदारनि जी ज़मानत में वाद। मिठियाणी भरिसां नौजवान नारी कुहाड़ियूं हणी बेदर्जीअ सां क़तल। फरीद डेरो थाणे जी हद मां घरां निकितल यास्मीन कोरेजे जो कुहाड़ियूं लॻल लाश ऐं अॻूणे इंग्लिश कप्तान नासिर हुसैन जी भी बाबर आज़म जी ख़राब कारकर्दगी ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त बाबर आज़म जी ख़राब कारकर्दगी सबब पाकिस्तानी टीम मुतासिर थी रही आहे। हिकु बहितरीन क्रिकेटर कैरियर जे बदतरीन फार्म मां गुज़री रहियो आहे।